हाय मुझे मुर्शिद पीरान पीर अमड़ के छाजे अम्मा मोकल दे कुरान पढ़िए छा अमड़ छाजो मां पढ़ण खां तो परे करे सघां थी पर कुरान खां परे नथी करे सघां। असां अरियूं पौड़ियूं अगे अञा पुछंदियूं त ॿार बच्चा ख़ुशि थई हाणे पुछनि जो बेनज़ीर वारा पैसा मिलिया तव्हांजे ॻोठ जूं क़ुरान पढ़ाइनि थियूं वीचारनि खे शाबस आहे न त असांजे हैदराबाद माइनि जा कम ई टे वञी बचाए हिकु गिला ॿियो मेकअप गर्मीअ में मेकअप पंहिंजा ॿार नथा सुञाणनि पर घर में अम्मा काथे भई माणे हीअं जो वेठी आहे हाय हाय अल्लाहु अकबर मुझे मुर्शिद अम्मा मोकल ले कुरान पढ़ 40 दरमन पेशा चे बच्चा वनी कुरान पढ़िया पर गुतो गुतो हिन सुभान सा कूड़ न गलाए जा मां पई चे बच्चे के इते मां पाण ही कूड़ हणे त पो अखियों ते रहने ले जू रानल वाले अंधो मंझन जो बिना दिस हाय हाय मुझे मुर्शिद पीरान पीर कुरान पढ़ण पियो सामो धाड़े ले केरा सैयद आए नालो छा थी अब्दुल कादिर केड़े कबीर जीलानी कादे तो वने नाने मोहम्मद जो कुरान पढ़ण था अथई को जो वठो 40 दरम मुझे अम्मा माखे वठो जे मानू असा के दिसन पैसा बूट में लिकाए तो पैसा जे मुखे अम्मा चयो त जान देई छड़ जा हिन ज़बान सा कूड़ न गाला चारई धाड़े चारई चोर मुझे मुर्शिद पीरान पीर जी सचाई दिसी तौबा करे वक्त जा वलिया पंच मां जेका आयत हांजे सामो पढ़ी आ ना इन आयत में अल्लाह तो जे को दुनिया में ट्रे कम कंदो यो अल्लाह सा व्यापार थस घणा कम सबई ॻाल्हायो घणा घणा ट्रे ॾाढियां जो मता को टिन जो दुश्मन न हुजे ट्रे ट्रे हाने होटल दे वेठा तो हिकड़े चो 2.5 चायूं खणिया या चवंदा साजूं 3 खणियो जेको दुनिया में 3 कम कंदो वो अल्लाह सा व्यापार थस कंडियारे जे सेठन सा व्यापार कई लीमन जे सेठन सा व्यापार कई रब तो जे उजण फकीर मुंह सा व्यापार कर सुभान अल्लाह जो तो पढ़ा मजो ना है इन्नल्लज़ीना यतलूना किताब अल्लाह जिको कुरान पढ़े पढ़ाई तो यो अल्लाह सा व्यापार थस सुभान अल्लाह न था चो वड़े वास्ता गुलबहार तुझे घर में कुरान जो आवाज न्याणे न कुरान पुजायो मस्त जो उस्ताद के मुबारक इन्हें न्याणन के मुबारक खुदा की कसम जिन कुरान पढ़ियो तुझे घर में टीवियों हलन पर उस्ताद गुलबहार जे घर में कुरान पियो हले हाय हाय यतलून किताब अल्लाह चेतो जो कुरान पढ़े तो पढ़ाई तो यो अल्लाह सा व्यापार थस सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा वरी हेडी खलका जो कुरान बुधण आई आ हुजूर तो पर मनिस्तमा इला आयत मिन किताबिल्लाह जेना कुरान जी हिकड़ी आयत बुधी ना अल्लाह बिनो अजर दीस चलो बुधाई केतरू आयत मां पढ़ा सही हबीबुल्लाह शाह पढ़े सही अब्दुल मुजीब पढ़ियो हे तो बुधण जो सवाब भला जे को पान पढ़े वमन तलाहा अब साईं बनाना साईं हबीबुल्लाह शाह के वठिया इन साईं का आगे मीह न अची वने बाबा जडे मुखे दावत दिनव त बो मीह के छो दिनव हाय हुजूर फरमाए वमन तलाहा जे कुरान पढ़ियो बच्चन साईं इमरान वट पढ़ियो न्याणन घर में पढ़ियो हुजूर फरमाए वमन तलाहा
कानत लहू नूर यौमल क़ियामा। जेको हिन कुरान जी हिकड़ी आयत तिलावत करे या आयत क़यामत जे ॾींहुं पुलसरात ते सर्च लाइट बणिजी रोशनाई कंदी। नथा जो सुभान अल्लाह। उस्ताद गुलबहार जे घर जे न्याणियुनि कुरान पुॼायो, उन्हनि 6666 आयतूं पढ़ियूं आहिनि। हिकड़ी आयत जो एॾो सवाब आहे त 6666 आयतुनि जो केॾो सवाब। दखलतुल जन्नत फी लैलतिल मेराज फसमिअतु फीहा क़िराअतल कुरान। हुजूर तो फरमाए मेराज वारी रात जन्नत में कदम रखियुमि त कुरान जो आवाज़ पियो अचे। सुभान अल्लाह जो त पोइ ॿुधायां। मेराज अरशन मथे अरबी वयो। मेराज वारी रात सतई आसमान हेठ मिठो मोहम्मद मथे सरीकुल कलाम हेठ मिठो मोहम्मद मथे रफ रफ हेठ मिठो मोहम्मद मथे काबतुल्लाह हेठ मिठो मोहम्मद मथे साईं पारस ते दावत ते अचण वाला जिब्रील हेठ मोहम्मद अजा मथे पे वञे। आज के रसूल भई तबलत कयो मता को मलो च भई मां जेड़ो आ मां तो जेड़ो आ तो के पघर अचे त धप जेड़ो बगल में कुत्तो मो पियो थे। हुजूर के पसीनो अचे त अतर जी खुशबू। तू ॻाल्हाए त वात मां थुकूं न कर नबी कलाम करे त नूर जो लाठ। तू इशारो करे माण्हू बुझो समझी विड़ी पवन। मोहम्मद इशारो करे चंड ॿ टुकड़ा थी। तू निंड करे वजू चट। असां मां अॼु पेट में आयासीं न जर हेॾे पुश्तियूं जर हेॾे पुश्तियूं जहिड़ो क्रिकेट बीठो खेॾे। हराम जो माउ खे सुम्हणु ॾियो। पर मां थी जमल महबूब मुंहिंजे बतन में आया मां ओघराई पई ॾियां त अतर जी ख़ुशबू पई अचे। मां खूह ते पाणी लाइ वञा पाणी मथे अचे। मां आमना जे कदमनि खे चुमे। मां जबलनि में बकरियूं चारियां खजनि मां आवाज़ अचनि बुशरा लॻी आमना आमना मुबारक तुंहिंजे पेट में अजनि जो सरदार बोलनि जो सरदार अर्शनि जो सरदार फर्शनि जो सरदार नूरनि जो सरदार नारनि जो सरदार आमना इहो बच्चो ॼमई न नालो ई मोहम्मद रखजां। रबियुल अव्वल में मुझे घुराइजो न त मीलाद ॿुधायांव। हे तू भी जाए हैं माने कंडियारे दाखिल हुई। डॉक्टर ॾे वेंदव न अल्लाह डॉक्टरानियूं टे ॼाणी शुरू कयूं मेजर ऑपरेशन 3.25 लाख खर्च थींदा। माईअ में रत जी खोट एड़ियूं ॻाल्हियूं कयूं जो ज़ाल खां वधीक मुड़ुस खे सूर जहिड़ो डिलीवरी हुनजी पई। ऐं जंहिं महिल ॿारु ॼमंदो आहे न इहो नक्शो क़ुरान में आहे। सुभान अल्लाह जो त क़ुरान पढ़ा मज़ो न आहे। क़ुरान जा आशिक़ ॿई हथ बुलंद कयो ॿई हथ ये खल्क कादो आया शायद कसम शायद बुधाई सही मना बचा ए साईं शायद जे मदरसे जी पारत थो अल्लाह मन मदरसे इंदो आया न साईं शायद सुबह जो कुरान शाम जो कुरान मंझ हे मोहम्मदी बाग थो सुभान अल्लाह नथा जो सुभान तहां जे गोठ जो मदरसो तहां जो खल्क ॾिसाई मां हिकिड़ो मौलवी त आहियां जेको खिलाईंदो आहियां बाक़ी त सभु रोवाई अल्लाह हे चवंदा सॼो ॾींहुं वाङण जहिड़ो बूथ कयूं वठो बाबा शरीयत में न आहे। तिरमिज़ी जी रिवायत पढ़ा कान रसूलुल्लाह मुतबस्सिमन नबी से घर ईंदा त मुरकंदा। असां घर ईंदा आहियूं जहिड़ो सूबेदार थाणे ते हाय हाय
अरशन मथे अरबी वयो मेरा जवारी रात सत आसमान हेठ मिठो मोहम्मद मथे सरीकुल कलाम हेठ मिठो मोहम्मद मथे रतरत हेठ मिठो मोहम्मद मथे काबतुल्लाह हेठ मिठो मोहम्मद मथे सवा लख नबी हेठ मोहम्मद वना मथे मता कुछ वही मां जेड़ो ना नबी जी निंड इबादत अचियो सैयद हबीबुल्लाह शाह पर असदुल्लाह लहे तो हबीबुल्लाह चढ़े ये चलो उते भी पिटी आयो मैं पर मोए कौन अल्लाह खल कर वरी फकीर भी अची हो हाँ फकीर वरी मौलूद जेके चवंदो न खुदा करे मींह न वसे हाँ मां बस क्या हाँ पान फिरी वी मौलवी छो तो मुझे 1.5 कलाक दिनों मुन्ने हिक ताईं मुंहिंजो वारो आहे मुन्ने हिक हाँ घर फोन करे छॾियो तो सुबह चांहि हिते मोकिलियो अञा शुक्र थियो अॼु जुमे जी राति कान्हे जुमे राति कान्हे असां मुला सदाईं हूंदा आहियूं ॿाहिरि असांखे ख़बर आहे कान सभु त चओ सुभाणे मोहम्मद जो ज़िक्र इबादत आहे खुदा जो कसम अल्लाह बरकत ॾे हो पारस खे उस्तादुल बहार खे साईं इमरान खे साईं शाहिद खे साईं सफीउल्लाह खे हेॾो वॾो इज्तिमा यतलून किताब अल्लाह जेको कुरान पढ़े पढ़ाए अल्लाह सां वापार अथसि हिकु ॿियो वाक़ामुस्सला जेको नमाज पढ़े थो अल्लाह सां वापार अथसि नमाज 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 असांखे करबला मां बस सबक वॾा मिलिया सैयदन सजदो न चढ़ियो करबला में अली अस्कर कुर्बान अली अकबर कुर्बान घोट कासिम कुर्बान अब्बास जबाजू कटा 72 साथी कुटा चथो शिमरा मुखे बच्चा प्यारा नायन हुसैन के रब जी नमाज प्यारी है क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन नेज़े पे सरता जुबान पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन नाने के दीन पर हर चीज वारिदी कुछ भी ना अपने पास बचाया हुसैन ने खुद को एक बूंद पानी न मिल सका करबला को खून पिलाया हुसैन।